जंहिंखे जिथे मिली उन उते मारी। मुझे को लफ्ज़ ना है जो मां पढ़ा जेके शाम जा ज़वारा मुझे साम्हूं वेठा हो। मुझे भी त्यागिया जून में खुदा नसीब कंदो जॾहिं न बाज़ारे हमीदिया जे दरवाज़े ते पहुती नी सिंधीअ में मां थियो लफ़्ज़ मूं वटि को बि लफ़्ज़ कोन्हे को सिंधीअ में अरबी जो ईअं तर्जुमो कयां हुसैन जी धीअ ॾही वठी बीठी अलाए छा मसाहिब ॿुधंदा हो ॾही वठी बीठी ईअं उथंदी आई भाउ जे अबा खे वतई वादे जी अबा के चुमी पाए नंढड़ा हथ ॿधी चए थी अदा शिमर के चयो हाणे हिते चमाटो न अदा ओ सजाद भा एतिरो मारियो अथई जो चमड़ी हेठि थी वई आहे सजाद सिज निकिरे थो इहा जोइ घुरे थी अदा चएसि मूंखे पुठीअ में धक हणे मूंखे ॿाहिरि धक हणे सजाद चएसि मूंखे हिते न मारे अजरकुम इला रब्बिकुम खुदा तव्हांजो ख़ताऊं माफ़ करे खुदा तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे ऐं एॾी त सिकी लधी जॾहिं कैद खाने में आई मां डिॼी थो रवायत जो अथड़ जो तर्जुमो थो कयां जॾहिं ॾींहुं तपी वञे हा नी ज़ैनब वारनि जी छांव करे हा या बात रवायत यतीमन के चयां मतां तओ लॻेव सकीना हलिया अमा मतां रुखसार ॾुखी पवनी कैद खाने में रही कोई अकेली कोठी काने का सुती पैया पट थे इख्तिलाफा 3 सफर 10 सफर 13 सफर सुती पैया रात जा 2 हिस्सा गुजरिया मौलायो धी के पी ख्वाब में आए जेके धियन वारा मां पाण बिन धियन जो पी मूंखे यादि आहे मां जॾहिं हज ते वेंदो हुअमि मुंहिंजी नंढड़ी न्याणी पोइ जॾहिं महीने खां पोइ मूंखे मां टेलीफोन कंदो हुअमि मां चयो बाबा तुंहिंजे लाइ छा वठी अचां धीअ चवंदी बाबा तूं आहे कुझु न खपे तूं महीने जो विछोड़ो नथी बर्दाश्त करे सकीना अलाए कीअं हुसैन खां पोइ जहिड़ी रही हूंदी पट ते सुती आहे अबो ख्वाब में आयो आहे अञा पीउ सां ॻाल्हाई कोन मौलायो अखि खुली पई ऐं धीअ अहिड़ो वहण कयो जो ईअं पियो लॻे शाम जा दर दीवार हलनि पिया ईअं ज़िलज़िलो आयो कोहराम मप केॾीमहिल का पुफी पई खणेसि सकीना हलिया मां ज़ैनब आहियां या अम्मा ऐं न अबी अम्मा मुंहिंजो अबो काॾे अम्मा हाणे त आयो अम्मा महीने खां पोइ ॿीहर आयो अम्मा केॾीमहिल उम्मे कुलसूम थी खणे केॾीमहिल रुक़ैया थी खणे केॾीमहिल रबाब थी खणे केॾीमहिल फातिमा कुबरा थी खणे न्याणीअ जे चपन ते हिकिड़ो लफ़्ज़ आहे ऐं न अबी अबो काथे आहे ओ मुंहिंजा मुसाफ़िर बाबा ओ मुंहिंजा उॼायल बाबा ओ मुंहिंजा इबरत जा कुठल बाबा ओ मुंहिंजा तेरनि ज़रबनि सां वढियल बाबा बाबा हिकु दफ़ो त ॻाल्हाए ओ बाबा धीअ रुली वई अज़ीज़ो कोहराम बाबा थियो यज़ीद जो सिपाही आहे सजाद कोई कज़ियो थियो आहे कि न मुंहिंजी भेण खे बाबू कई न्याणी खे भला निंड बि ईंदी फरमायो हा मूंखे बाबे जो सर जो आराम सां ॿुधो जेके मसाए ॿुधण जा आदी हो सर कैद खाने में आयो तश्तो थाल हो सरो मथे ईअं कपिड़ो पियल इमाम के सिपाही ॾिनो सैयद सॾ कयो सकीना हलिया मुंहिंजे अबे जी नाज़न जी बरियल सजाद जे सफ़र जी संगतियाणी आदि
मुझे पेरन जा कंडा कटण वारी अधी अधी हलिया ये काल जो रिठी जी अदा मुके भूख न लगी ती सकीना मानी न बाबा मिलन आयो दे तो जी बीबी जी शहादत दिल थी जे पढ़ा आई भाव जे तकड़ी तकड़ी ये जे मठाई काए ठाई दे पाणी दो वेठो आई जेके अञा नरना अलाए केॾनि ख़्यालनि में उठाओ मां चवंदा मुसले ते बि मातम कंदो जॾहिं न्याणी थाल जो कयो नी इन इलाइक़े जे रहण वारो दुआ घुरो शलकाए पीउ खे धीअ ईअं न ॾिसे हुसैन जी 4 सालनि जी धीअ रड़ करे चयो ओ बाबा हिन केरु कपियो अथई मुंहिंजो हुसैन बाबा बाबा इन के जूं रॻूं कपबियूं आहिनि बाबा जीअं तुंहिंजूं रॻूं कपियल आहिनि बाबा दाढ़ीअ ते रत केरु आयो अथई साल जो मां ख़तमु थो कयां किताब लिखे थो टियों जुमिलो चई हिकु जुमिले जो ज़िमेदार आहियां मरहूम आयतुल्लाह काज़िम कज़वीनी लिखे थो टियों जुमिलो चई मूंखे हिकु दफ़ो साईं इरशाद छा चयो शुजाइन जो तर्जुमो ईअं न कंदो कर मां तर्जुमो पंहिंजी तरफ़ां कयां टियों दफ़ो बाबे जे चेहरे ते अलाए छा ॾिठई न पुछो मां बि तर्जुमो कोन थो कयां हिकिड़ो जुमिलो चई बाबा काश हीअ दीद न हुजे बाबा तोखे ईअं न ॾिसां जेके रोए नथो अचे जल जल कयो कंध हेठि कयो हुसैन जी धीअ बाबुल हवाए जा हिन जो वास्तो रद न थींदो दरदारो पीउ सां ॻाल्हियूं ख़तमु कई नजमी साहिब तव्हांखे मसाए ॿुधाईंदो बाली ॻाल्हियूं ख़तमु कई हाणे चई सजाद हाणे ॾे त मां ॻाल्हायां आराम सां उथो थाल मां कढी हीअं मथे कई और मां सॼो मसीहो नथो पढ़ां मसीह जा 2-3 हिसा थो पढ़ां हीअं सर मथे खणी चए थी बाबा बाबा नज़र कुन सूरत अमरा ओ मुंहिंजा हुसैन बाबा ओ यतीमनि जी पनाहगाह बाबा ओ यतीमनि ते रहम करण वारा अबा बाबा हेरे त ॾिस गीटा ॻाढ़ा लॻा पिया अथई बाबा नज़र कुन सूरत अमरा आवाज़ूं थी बेपत में थो थिए बाबा बाबा शबी अज़ शुद्र उस्तादम बाबा राति जो उठंदा कहिड़ा ई वञो बाबा भजन उठंदा किरी हमारे बाबा मां टियों जुमिलो बि नथो चवां अञा ॾुखियो आहे उहो अञा ॾुखियो आहे बाबा चिरा देर आमदी बाबा छो देर सां हाणे जेके थियण वारा ॿुधंदो मातम कंदो रियाज़ साईं किताब लिखे थो मर्सीअ जो तर्जुमो थो कयां फारसी आहे हुन जो तर्जुमो ईअं कयो आहे ख़बर अथव जेकॾहिं पीउ मुदत खां पोइ धीउ सां मिलण वञे धीअ हंधु विछाईंदी आहे चादरूं विछाईंदी आहे अबो आयो आहे यतीम छा थी चए बाबा फर्शी न दौरम ता कुनम मेहमान नवाज़ी बाबा कुझु कोन बचियो थे बाबा पुखनि जा बुरका में लुटजी वई बाबा का शइ न बची आहे बाबा धीअ तुंहिंजी मेहमान नवाज़ी में छा विछाए मरहूम आयतुल्लाह लोज़मा शेख जवाद तबरेज़ी रहमतुल्लाह चए थो इन जुमिले खां पोइ चई सजाद सुम्हा बाबा जो सर हिते रखो जेके मातम करणु चाहियो था ॿुधंदा मसाए चए बाबा सजाद मां सुम्हा पट ते सिधी थी सुती चई अता हाणे हिते हल समूरे मां हिकु जुमिले जो ज़िमेदार आहियां इमाम हिते रखियो चई अदा वेठो कर अलाए कीअं रोईंदो चई अदा वेठो कर आयतुल्लाह लोज़मा चए थो ऐसी ताईं जो हुसैन जा सुकल चप जॾहिं सकीना जे लबनि सां मिलिया सजाद जो आवाज़ इन्ना लिल्लाह अमा मुंहिंजी भेण जी उजल ई हुई अमा परदे समय अकेलो छॾियो दुआ घुरो शल सबर में के भेण जी भाउ जी भेण न मरी
नाले मलबू भी तो लिखे तारीख मसाइल बुधण जाती हो अलवकाय वाला हादिस में मलबू भी तो लिखे गुस्सा लाए गुलाब जी अचे रहण वारो आसपास का अचण वारो तव्हां न ॿुधो हूंदो कॾहिं गुस्ल ॾियण वारो मर्द या माई तड़ जे टाइम रुनी न ॿुधो मौलवी साहब जे मथे ते क़ुरान खणो रखो तो साईं कॾहिं गुस्ल वारो रुनो चवंदो न सुजाई टे जनाज़ा अहिड़ा आहिनि जिन खे तड़ ॾियारण वारा दाहूं कयूं अथनि पहिरियों जनाज़ो ज़हरा जो जनाज़ो अली जड़े इमाम रड़ कई टियों जनाज़ो इमाम सजाद जो जनाज़ो टियों जनाज़ो जेको मां पढ़ां थो हौसला आई हाणे हौसले सां रवायत ॿुधो अगर मां मर्सियो पढ़ी सघियमि त पढ़ंदुमि न त मां ख़ाली थो कयां हाणे मूं में हौसलो न रहियो आहे दर्द वारो माई आई तड़ ॾियारण वारी मां आराम सां थो पढ़ां ॾुखिया जुमिला आहिनि साईं में कलसूम के भी आज निंगर के बीमारी करी अल्लाह अच्छा बदला हो समा बिजी बिजी रवायत को बढ़ा रहा साहब के बीमारी करी साईं फरमाई थी बीमार काने चे के जने लिखायो छो थियो असा बीमार ठान पर ये बीमारी अजीब बीमारी आ हां मां बुधाया जुमलो किताब और लिखे तो माई के बीबी जो तो बीमार नहीं उहा तड़ ॾियारण वारी कोढ़ा बिगड़स्ता नीर बि नथा सुकन से वेठो आई न्याणीअ जी हिन जाइ ते हथ रखी जती ही छा आहे अलाए तव्हां छा ॿुधंदा हो दर्द वारो ॿियो जुमलो टे जुमले खां पोइ मां मजलिस खे ख़तम थो कयां ॿियो जुमलो हिकु मर्तबो न्याणीअ खे पासीरो कई मां गैर सैयदां थोड़ो लिकाए हिन जो पासीरो कई बीबी बीबी ये लकीरों छाजू इन बीमार नाहे या केड़ी बीमारी आ टियों जुमलो चई आई पेरन जे पास जेका अञा न रुना हो मातम कंदव पेरन जे पासे आई साईं त पेरन जे ठा फलकोड़ा लगा पिया हुजनि कि बीबी ये बीमारी केड़ी साईं ज़ैनब रड़ करे जदी बीमार नहीं पी जे कातिल प्यार कयो हस बीबी ही जाए कि मुझी धीअ खे चाबुक आया हुया दर्द वारो टियों जुमलो ॿुधो मजलिस खे ख़तम थो कयां खत्म थो कयां मजलिस बीबी हे फुलका छा जान पेरन जे हेठां के बीमारी न आहे उम्र ॾिसेसि घोड़े जे पोयां रुकाई हुई अची वियो गुस्ल कफन मिलियो चोलो खुदा हरी के रहमत करे साईं अब्बास अली नजफी ते खुदा उन्हनि जे दर्जात खे बुलंद करे साईं चए थो सैयदन जा जनाज़ा अहिड़ा गुज़रिया जिन जूं कड़ियूं कंहिं न लाथे साईं चए थो हिकु रज़ा जो बाबो बगदाद जे पुल ते कंहिंखे हया न आयो जो सैयद जा ज़ंजीर लाहे साईं चए थो ॿियो सकीना जो जनाज़ो सजाद कड़ियूं छोड़े त रसियूं कीअं छोड़े दादा वारो जनाज़ो तयारु थियो हिकु मरसे जी सिट थो पढ़ां चाहियां पियो दफ़न ताईं पहुचा नथो पहुची सघां दर्द वारो अदब आहे सभु बीबियूं आहियूं कंहिं बीबीअ मातम कयो सुञ मदीनो कंहिं बीबीअ जो बर्बाद मदीनो हर बीबीअ व्यापार कढियो कुंड में मां पई थी आहे अधु रात जो टाइम गुज़री वियो आहे रोए पई थी अम्मा बुआ अम्मा सजाद उते रोए पई थी आयो तुंहिंजो मौला अम्मा हलिया धी जी ज़ियारत कर अम्मा सकीना वरी न ईंदी मुंहिंजी जीजल मां हलिया दर्द वारो हिकु पासे ॾांहुं सजाद खुलो वरितो ॿिए पासे ॾांहुं ज़ैनब सहारो ॾिनो
आई मां अञा ताईं न पढ़ियो आहे कंहिं किताब में कि रुबाब अचण सां ई को पार कढियो हुजे। मां जेको पढ़ियो आहे ॿुधायो मातम कंदो आई नंढड़े जनाज़े ते ॾिसो मुॾे ईअं झोली ईअं मथे करे छॾे अचे थी। अॼु खां पोइ सैयदनि सां मुंहिंजी मिटी ख़तमु